नाज़रीन, भिरा रोड में कब्रिस्तान ते बासरन जो कब्जो खत्म न थी सघियो आहे। बासरन मक़ामी कब्रिस्तान में लगल सवे वण वढराए विकिरो करे छॾिया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अज़ीज़ अहमद। जी नाज़रीन, असां इन वक्त भिरा रोड रती पाड़े भरसा तारीख़ी कब्रिस्तान में मौजूद आहियूं, जिते 4 एकड़नि ते मुश्तमिल तारीख़ी मुक़ामी कब्रिस्तान बि कब्ज़ा माफ़िया जे नज़र थी वियो आहे। शहरियुनि जी प्यारनि जी क़बरनि खे मसमार बणाए कब्ज़ा माफ़िया पारां इन कब्रिस्तान ते बि कब्ज़े जी कोशिशि कई पई थी वञे। अॼु इन सिलसिले में शहरियुनि निटण उस में सिरापा एहतजाज बणियल आहिनि। अचो त हिते मौजूद एहतजाज में शामिल माण्हुनि खां पुछूं हिननि जो इन सिलसिले में छा चवणु आहे। भी अचे थो उहो भिरा रोड जेका शहरी वासी आहिनि उहे एतिरा तंग आहिनि, हुननि जी प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा ऐं हुननि जी दुकाननि ते हुननि जे घरनि ते कब्ज़ा। हाणे त एसि ताईं ॻाल्हि पहुची वई आहे त हाणे असांजा जेका कब्रिस्तान जिते असांजा वॾड़ा दफ़न आहिनि उन्हनि खे बि नथो छॾियो वञे। असां चऊं था त असांजा जेका घटि में घटि असां जहिड़ा आहियूं असां त कंप्रोमाइज़ करे सघूं था, पर असां पंहिंजे वॾड़नि जेका असांजा दफ़न थी विया आहिनि, हिन दुनिया खां हलिया विया आहिनि, असां हुननि ते कतई जेको कंप्रोमाइज़ न कंदासीं। जीअं तव्हांखे बि ख़बर आहे त भिरा रोड जो सभिनि खां क़दीम जेको आहे कब्रिस्तान आहे, असांजे वॾनि जी असांजी भेनरुनि भाइरनि जी हिते क़बरूं आहिनि। त जीअं कब्ज़ा माफ़िया बिल्डर माफ़िया पारां त जेको आहे 100 खां वधीक जेको आहे नंढा वॾे खपाए छॾिया आहिनि। हिते कब्ज़ो करण जी जेको आहे मुकमल कोशिशि कई पई वञे त जीअं हिते प्लाटिंग करे प्लाट खपाया वञनि। साईं, पाकिस्तान ठहण खां पहिरियों जो कब्रिस्तान आहे, हिते मुंहिंजो वॾो भाउ दफ़न आहे। 1965 में हुनखे असां दफ़नायो। मुंहिंजे वालिद साहब 40 साल खां मां बि अचां पियो थो, हर साल असां ईंदा आहियूं, क़बर खे ठाहींदा आहियूं। ऐं हाणे कुझु अरसे खां 2-3 ॾींहंनि खां कब्ज़ा माफ़िया पोइ हिते लॻल आहे ऐं हिननि हिन जा सभु वण कटे छॾिया आहिनि ऐं हुननि जी कोशिशि आहे असां हिनखे प्लाटिंग कयूं। ऐं मुंहिंजी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, DCO शाहरुख फिरोज़, AC भिरिया सिटीज़ जा आहे कि हिननि खे कब्ज़ा माफ़िया सां कानूनी कार्रवाई सख़्त सज़ा ॾिनी वञे। हे असांखे कल्ह ख़बर पई त हे फेसबुक ते टकर हलनि पिया त हिते सैकड़े वण आहिनि। ॾिसो न, उतां लाइन तव्हांजे घणनि ते अचो त हे सैकड़े वण आहिनि जेका हिननि कटे छॾिया। इन्हनि जो पेट नथो भरे। हिते क़बरूं आहिनि असांजे वॾनि जूं। असां ॾींहुं राति हिते गुज़रूं था, अचानक अची हे अलाए किथां अची विया आहिनि। हे बिला अलाए किथां अची विया आहिनि। हे सॼा वण तव्हां ॾिसो कपे छॾिया आहिनि। हिते हाणे रुगो कब्ज़े जे चकरनि में आहिनि। इन्हनि के खिलाफ पूरी कार्रवाई थिए। हम तो काफ़ी अरसे से यहाँ पर रह रहे हैं भिरा रोड के अंदर। तो यहाँ पर ये बहुत सारे दरख्त, इस लाइन के अंदर भी बहुत सारे दरख्त हुआ करते थे और कब्रों के ऊपर भी बहुत सारे दरख्त थे। तो ये कुछ दिनों के अंदर अंदर हम देख रहे हैं कि सारे के सारे दरख्त काट दिए गए हैं। तो हम इंतज़ामिया से गुजारिश करते हैं कि जिन्होंने ये दरख्त काटे हैं उनसे हिसाब लिया जाए, कि उनसे पूछा जाए क्यों काटे हैं, किस लिए काटे हैं और उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए। कैमरामैन शरफदीन कीरियों सां गॾु उज़ैर चौहान, धरती TV न्यूज़, भिरा रोड।